रास्ते ज़िक्र कंदासीं निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी जे मामले ते ॿिन्हिनि वॾियुनि पार्टियुनि मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी विच में ॻाल्हियूं जारी आहिनि। ॿिन्हिनि वॾियुनि पार्टियुनि तरफ़ां सियासी शख़्सियत खे निगरान वज़ीर आज़म बणाइण ते इत्तिफ़ाक़ कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि निगरान वज़ीर आज़म लाइ पीपल्स पार्टी 3 ऐं नून लीग 4 नाला पेश कया। ॿिन्ही जमातुनि विच में इन्हनि मां सियासी शख़्सियत के निगरान वज़ीर आज़म बणाइण ते इत्तिफ़ाक़ कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि निगरान वज़ीर आज़म लाइ पीपल्स पार्टी 3 ऐं नून लीग 4 नाला पेश कया। ॿिन्ही जमातुनि विच में इन्हनि मां कंहिं हिक नाले ते बि अञा ताईं इत्तिफ़ाक़ न थी सघियो आहे। ॿिन्हिनि पार्टियुनि पारां पंहिंजी क़यादत सां राबितो कयो वियो आहे। समूरा नाला आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ ॾांहुं उमाणिया विया आहिनि।